अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो सच समाचार न्यूज़। आऊं आहियां सोहेल अहमद सुमरो। नाज़रीन, सकरन मां मोर चांडियो जी रिपोर्ट ॾींदा हलूं त सकरन भरिसां क़दीमी ॻोठ अलहदाद चांडियो खे वॾो ॼाणाए मुक़ामी वॾेरे पारां रेवेन्यू खाते खां खणत करे 100 सालनि खां आबाद ॻोठाणनि खां ॻोठ ख़ाली कराइण लाइ सरकारी मशीनरी ज़रिए हिरासां करण ते ॻोठाणनि पारां मोहम्मद साले, हाजी अमीर अहमद, गुलाम शबीर जी अॻवाणीअ में मासूम ॿारनि ऐं ॻोठाणनि सां गॾिजी मुक़ामी वॾेरे नज़र मोहम्मद उन्नड़ ख़िलाफ़ सख़्तु एहतजाजी मुज़ाहिरो कंदे मुतालबो कयो आहे त असां ॻोठ अलहदाद जा रहिवासी आहियूं ऐं असांजो क़ब्रस्तान बि हिते आहे, पर ॼाणायल वॾेरे सियासी असर रसोख़ इस्तेमालु करे असांजो ॻोठ रेवेन्यू खाते सां मिली भगत करे भॾो ॼाणाए खणत करे असांखे बेघर कयो पियो वञे। जॾहिं त असां हमेशह पीपल्स पार्टी जा वोटर आहियूं, पर हितां जा चूंडियल नुमाइंदा बि नोटिस वठण लाइ तयारु न आहिनि। हिननि चयो असां अहिड़े अमल ख़िलाफ़ अदालत जो सहारो वरितो आहे ऐं उतां इंसाफ़ मिलण उमेदु आहे। हिननि पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं फरियाल टालपुर ऐं वस वारनि खे अपील कई आहे त मामले जी जांच करे असांखे बेघर थियण खां बचायो वञे। वधीक अपडेट्स ऐं ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो सच समाचार न्यूज़।